ये असांजो एक्सीएन आरडीडी 10 महीननि खां वठी लापता आहे। ख़बर नथी पए त किथे आहे, गुम आहे, छा अथसि, रुपो छा, केस थिया अथसि, अलाए छा मसइलो अथसि। जीअं सिंधी में चइबो आहे त उॾही लॻंदी आहे काठ खे, हे राशिद रिंद वरी असांजे क़ौमी ख़ज़ाने खे उॾही थी लॻो आहे। उन्हनि खां इहो असां मुतालबो था कयूं त ख़ुदाया पंहिंजी डिपार्टमेंट में जेके इंजीनियर रखो था, पेट्रोल जा हथ राधू अघ राशि ऑफिसर हटायो, राशि इंजीनियर हटायो, पेट्रोल जी हथ राधू बाज़ू, पेट्रोल जा हथ राधू अघ, पेट्रोल जा हथ राधू अघ राशि ऑफिसर हटायो। भाईजान सब ठेकेदार सब हलो ऑफिस हलूं तो ॾिसूं त हे इंजीनियर करप्ट इंजीनियर वेठो आहे ऑफिस, या ऑफिस में कहिड़ो अमलो वेठो आहे, महिरबानी करे हलो सब करप्ट इंजीनियर ॻोल्हियो हूंदा न, लभे ई नथो। राशि इंजीनियर ये ऑफिस आहे इंजीनियर साहब जी, हीअ असांजो पटे वालो वेठो आहे, साईं वेठो आहे, सिर्फ अमले में पटे वाला तव्हांखे मिलंदा, को बि क्लर्क न मिलंदो ऐं को बि तव्हांखे टेक्निकल स्टाफ न मिलंदो, सिर्फ पटे वाला मिलंदो। वधीक साईं अच्छा मीटिंग में मिली भगत कर आपके बुला घणे वक्त को वठी कोने को रफीक साहब इन ऑफिस में आयो है। रफीक साहब ट्रेवली बैठो इस ऑफिस ट्रेवली बैठो हां क्यों नहीं मोकले जी मोकले छो बैठो पूरा बिल कर रहे हो, पूरा बिल ये खता कम हो जाओ ये काटे या सही न सिपराते चढ़ा न करे एजुकेशन में आया न करे सी में आया उन्हें जी पेमेंट करे संगे को वठो तो नालो छे हे लगा ता पाणी दशायो मोआते जूनियर स्टेनो है जी सर जूनियर स्टेनो है। अच्छा ये जो अदिया एहतजाज कयो इन बारे में ता छा चंदो सर ये एक्शन साहब जा मैटर है ये असा सा होंदा कंसर्ट जी सर एक्शन साहब ये साहब कंदो मसला ता जस में नहीं ना मुझे ताकि ता जो न बैठा है ता या तो न बैठा की हो सर मैं स्टेनो है ना मुझे कम माने ऑफिस में तो मालूम तो है मानर ता के फोन कम ता जो तो मां जाने आई न सखर सखर जी 9 बजे ऑफिस जो टाइम होंदो आ त ऑफिसर जेको भी आए फिक्स 9 बजे पंहिंजी ऑफिस में पहुची वञे। ही 12 थिया आहिनि अॼु मंझंदि जा 12 थिया आहिनि, को बि ऑफिसर हिते कोन्हे को सिवाय हिकिड़े टेंडर क्लार्क जे, को बि हिते ऑफिसर कोन्हे को। टेंडर क्लार्क तो चए ट्रोनी साहब वेठो, ट्रोनी मोकल जो ॾींहुं हुयो भाउ उहा बि ख़बर न आहे त ट्रोनी मोकल हुई ऑफिस खुलियल हुई, माना मोकल जे ॾींहं ते अचे वेही पंहिंजे मनपसंद माण्हुनि जा कम करे, पंहिंजे प्राइवेट ओताकुनि में वेही, पंहिंजे प्राइवेट जॻहुनि में वेही पंहिंजे मनपसंद माण्हुनि जा कम कनि था, पंहिंजे मनपसंद माण्हुनि जूं वीडियो चाढ़नि था, चोरी इनायतियूं करे पंहिंजे मनपसंद माण्हुनि खे कम ॾियनि था। ऐं असां जॾहिं ऑफिसनि जा चकर हणूं था को ऑफिस हिते मौजूदु कोन्हे को। ही ऑफिस 12 थिया आहिनि, ऑफिस जी इहा हालत आहे। आरडीडी डिस्ट्रिक्ट कंबर शहदादकोट लाड़कानो डिवीज़न 2 ज़िलनि जी भाऊ खे चार्ज आहे, 2 ज़िलनि जी इनायतियूं कयूं जेको एक्शन हिते मौजूदु कोन्हे को। ही 12 थिया आहिनि, तव्हां ॾिसो त को इंजीनियर हिते मौजूदु ई कोन्हे को। ही हालत आहे असांजे मोहम्मद हुसैन अबड़ो प्रेसिडेंट लतीफ़ गवर्नमेंट कॉन्ट्रैक्टर एसोसिएशन डिस्ट्रिक्ट लाड़कानो। जीअं त हे असांजो एक्सीएन आरडीडी 10 महीननि खां वठी लापता आहे। ख़बर नथी पए त किथे आहे, गुम आहे, छा अथसि, रुपो छा, को केस थिया अथसि, अलाए छा मसइलो अथसि। 3 क्वार्टर असांजा ड्यू थी विया आहिनि, उन्हनि मां हिकिड़ो क्वार्टर बि खपाए न सघियो आहे। असां सभिनी ठेकेदारनि जा कम थिया पिया आहिनि, लभे कोन थो पियो, उनजे करे अॼु असांजो हे एहतजाज आहे। साईं मुंहिंजो नालो सोहेल नज़ीर मक्सी आहे, मां लतीफ़ गवर्नमेंट कॉन्ट्रैक्टर एसोसिएशन डिस्ट्रिक्ट कंबर शहदादकोट जो प्रेसिडेंट आहियां। अर्ज़ी आहे त साईं हिते मई महीने 2025 में अॻे साल हिते टेंडर थिया आहिनि रफ़ीक अहमद पेचू वटि आरडीडी में, त उहो हिन टाइम ताईं न ऑफिस में वेहे थो, न कम को ओपन करे थो। पंहिंजे मनपसंद जेके पार्टनर ठेकेदार अथसि उन्हनि खे कमकारियूं ॾेई पंहिंजी मिली भगत करे साइड ते को बि कमु न आहे, कागज़ी कार्रवाई में कमु करे पैसा कढी क़ौमी ख़ज़ाने खे नुक़सान था ॾियनि। हिकु इहो, ॿियो साईं असांजो एक्सीएन पब्लिक
पब्लिक हेल्थ जो राशिद रिंद साहब आहे जेको OM जे पैसनि ते कम से कम भी 60-70 करोड़ रुपयो हाणे रिसेंटली कढी वियो आहे बग़ैर के NID बग़ैर के हिसाब जे जीअं सिंधी में चइबो आहे त उॾही लॻंदी आहे काठ खे हे राशिद रिंद वरी असांजे क़ौमी ख़ज़ाने खे उॾही थी लॻो आहे सवली सिंधी में चइजे त पैसनि खाइण लाइ ॼरको आहे बाक़ी कम लाइ का शइ कोन्हे साइड ते को बि वर्क कोन्हे सिर्फ़ु पैसा कढी खाई था वञूं असां गवर्नमेंट ऑफ सिंध के CM सिंध के ऐं बिलावल ज़रदारी साहब भुटे ज़रदारी साहब खे अर्ज़ु कंदासीं त हीउ ॿेली तव्हांजो पंहिंजो ज़िलो आहे अखि पटियो पंहिंजे ज़िले खे तव्हां कम त ॾियो था स्कीम त ॾियो था पर हितां जा स्टेक होल्डर ऑफिसर मिली भगत करे खाई था वञनि सरज़मीन ते को बि कमकार कोन्हे को लिहाज़ा असां हिननि खे अपील कंदा त नोटिस वठी फिल फोर असांजो हीउ मसइलो हल कयो वञे महिरबानी जी सर सिराजुद्दीन चांडो गवर्नमेंट कॉन्ट्रैक्टर लतीफ़ गवर्नमेंट कॉन्ट्रैक्ट एसोसिएशन जो डिस्ट्रिक्ट कंबर सिराजगढ़ ज़िले जो अॻुवान आहे जीअं त जो असां कमिश्नर ऑफिस लाड़काणा ऐं असांजे डिस्ट्रिक्ट लाड़काणो ऐं कंबर सिराजगढ़ ज़िले जो जेको असांजो RDD जो इंजीनियर आहे मोहम्मद रफ़ीक पेचू साहब एक्सियन उन जे ज़्यादतियुनि जे ख़िलाफ़ उन जे रुश्वतखोरी जे ख़िलाफ़ जो स्थिति असां आया आहियूं जेको पंहिंजा मनपसंदी ठेकेदार आणे ऐं चोरी NITयूं करे ऐं जेको आहे उन्हनि खे पेमेंटियूं करे ॿ क्वार्टर ऐं असांजा जेके ॿिए ठेकेदार उन्हनि खे कंहिंखे बि जेको आहे पेमेंट करण लाइ उहो तयारु कोन्हे को ऐं ऑफिस में वेहण लाइ तयारु कोन्हे को ठेकेदार डेली हिते एक्सियन जी ऑफिस जा चकर कटे कटे थकिजी पिया आहिनि एक्सियन हिननि जा वेहण लाइ तयारु कोन्हनि के असां इहो अॼु मुतालबो था कयूं लतीफ़ गवर्नमेंट कॉन्ट्रैक्ट एसोसिएशन जा ठेकेदार त हिन ज़िले जी हुकूमत खे बिलावल भुटे ज़रदारी खे ऐं लाड़काणे जा जेके हितां जा बाशिंदा जेके करप्ट पीपल आहिनि उन्हनि खां इहो असां मुतालबो था कयूं त ख़ुदा पंहिंजी डिपार्टमेंट में जेके इंजीनियर रखो था एक्सियन रखो था जेके ईमानदार ऑफिसर गवर्नमेंट कॉन्ट्रैक्टर आहियां जीअं त अॼोको जेको असांजो एहतजाज आहे उहो हिकु महांगाई जे ख़िलाफ़ु ऐं ॿियो हितां जा जेके करप्ट इंजीनियर उन्हनि जे ख़िलाफ़ु आहे उन में जीअं राशिद अली रिंद आहे यासीन शेख आहे या असांजे कंबर जो मुसविर अब्बासी जेको आहे पब्लिक हेल्थ जो इहे टई ॼणा जेके बि आहिनि 5-5, 6-6, 7-7 बीटियूं माना पंहिंजे फेवर मनपसंद ठेकेदारनि जे नालनि ते चाढ़ी वेठा आहिनि उन्हनि खे कम ॾेई वेठा आहिनि जेका शफ़ाफ़ियत जी भञ कड़ी आहे जेका सिपरा हिननि खे इजाज़त ई नथी ॾिए त इजाज़त सिपरा जो रूल आहे त हर हिकु ठेकेदार खे बराबरी जे नज़र में ॾिसणो आहे पर हीअ पंहिंजे मनपसंद ठेकेदारनि खां गरू रिश्वत वठी करे ऐं उन्हनि खे माना 5-5, 6-6 कम ॾियनि था ॿियनि ठेकेदारनि खे ॾिनी कोन था कम ऐं उन सां गॾोगॾु जेको हीअ महांगाई जेका थी आहे अचानक जंग जे करे उन जे करे हर जेको मटीरियल आहे टोटली उहो महांगो थी आहे मार्केट में ॿीण ते थी वियो आहे त उन जे लाइ चीफ जेको असांजो हर ज़ोन जो आहे पब्लिक हेल्थ आहे या उन सां गॾोगॾु एजुकेशन वर्क्स आहे जेके बि डिपार्टमेंट आहिनि त उन जा जेके चीफ आहिनि उन्हनि खे अप्रूवल ऑफ एस्केलेशन वेरिएशन प्राइस जी शिका उन जे तहत उहो डिफरेंस विझी सघनि था असांजो उन्हनि सां मुतालबो थी आहे असां पंहिंजी यूनियन जेका आहे उन यूनियन जे ज़रिए लेटर पैड ते असां लिखी मोकिलियो आहे त हीअ डिफरेंस विझी करे असांखे ॾियो त जीअं असां इहे पुराणा कम या नवां जेके नयूं स्कीमूं उहे असां करे सघूं न त इन्हनि रेटनि में न नवां कम थी सघंदा न पुराणा थी सघंदा इहो रहंदो गवर्नमेंट जो बि असां ठेकेदारनि जो बि नुक़सानु आहे